अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बनी कार और है मादी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। भारत पारा पाकिस्तान की फिजाई हदन की भनकड़ी, पाकिस्तान जो भारत सां शदीद एहतजाज। इस्लामाबाद में भारतीय सफारतकार की पड़ी ऑफिस तलबी, शदीद एहतजाज। पड़ी खातिर के तर्जमान की समणायत भारतीय इलाके सूरतगढ़ मां 9 मार्च ते 6:43 मिनटन ते मिसाइल फायर कयो पियो। मिसाइल 6:50 मिनटन ते पाकिस्तानी हदन में मियां चुनू के भरसा जमीन ते किरियो। शहरी मिल्कियतन के नुकसान पहुतो, भारतीय सफारतकार के पहुतल नुकसान बाबत आगाही दी वही। इंसानी हयातन के खतरा बावर कराया विया। मिसाइल कौमी ऐं बैन अवी इदामन लाइ खतरो बणिजी सघे पियो। ही पाकिस्तानी हवाई हदन की हिफाज़ती प्रोटोकॉल की सख्त भनकड़ी आहे ऐं पाकिस्तान वाक़े की शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे थो। पढ़ी वसी शामिल कुरैशी चयो आहे त भारत इंतहाई गैर ज़िम्मेवारानी हरकत कई। ही मिसाइल हुयो या ॿियो कुछ, उन सां तमामु घणो नुक़सान थी पिए सघियो। आलमी बिरादरी मामले जो नोटिस वठे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भारतीय अगराई की मज़म्मत करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तानी सरहद की भनकड़ी क़बूल न कई वेंदी। पाकिस्तान हमेशा ख़िते में अमन लाइ कोशिशूं कयूं आहिनि। पाकिस्तान न कॾहिं बुहरान खे जनम ॾिनो, न ई वधाइण जी कोशिश कई आहे। पाकिस्तान भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾेई सघे थो। इमरान खान पाकिस्तान के नुकसान पहुंचाई रहियो आहे। आवाम खां जंद आजी कराइण चाहे थो। अपोजिशन लीडर ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त अपोजिशन अवामी ख्वाहिशनि ते बेतवादी रिथ आंदी आहे। कानून मूजिब 14 ॾींहं में इजलास घुराइण स्पीकर जो फर्ज़ आहे। बेतवादी रिथ ज़ाती मुफ़ादनि लाइ जमा नाहे कराई वई। बेतवादी रिथ जो मक़सद बेरोज़गारी ऐं महांगाई खां छुटकारो आहे। आम आदमी जूं शयूं महांगियूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी दावा कई आहे त जमीयत जे गुंडनि कन पकड़े माफ़ी घुरी ऐं निकिरी विया, खे न छॾणु घुरिजे हा। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजे ट्वीट में चयो आहे त हिन वाक़े सां जाली दानिश्वर वरी ज़ाहिर थी पिया, जेकी वक़्स इमरान मिले जथनि जी हिमायत खां न मुड़िया आहिनि। अपोज़िशन ऐं मीडिया में हिकु माफ़िया मुफ़ादनि लाइ गॾिजी वई आहे। JUI जी सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त कारकुन परअमन रहनि। बेतवादी जी रिथ सां हुक्मराननि खे घर भेड़ो कयो वेंदो। पुलिस पार्लियामेंट लॉजिस ते चढ़ाई कई। पार्लियामेंट जे मेंबरनि सां बदतमीज़ी ऐं वतन बिना के सबब जे तशद्दुद कयो। महिमाननि खे तशद्दुद जो निशानो बणाए पियो। हुकूमत तरफ़ां वाक़े ते पूरो मौक़िफ़ क़ौम जे साम्हूं रखियो वियो। उन्हनि घटि वक़्त में पूरो मुल्क जाम कयो। संदन समूरा मेंबर आज़ाद थी चुका आहिनि। कारकुन परअमन रहनि, रोडनि ते अचण जी ज़रूरत नाहे। इस्लामाबाद में पार्लियामेंट लॉजिस ते चढ़ाई, पार्लियामेंट जे मेंबरनि ते तशद्दुद, गिरफ़्तारियूं, पुलिस एमएनएस खे बि तशद्दुद जो निशानो बणायो। साद रफ़ीक ज़ख़्मी, JUI सरबराह जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में JUI कारकुननि रोडनि ते निकिरी आया। सख़्त एहतजाज, रोड रस्ता ब्लॉक। केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तारी बाद सुबुह जो 4 वॻे आपारा पुलिस आज़ाद करे छॾियो। समूरनि गिरफ़्तार थियलनि खे शख़्सी ज़मानतनि ते आज़ाद कयो वियो। लाहौर की एहतसाब अदालत में शहबाज शरीफ ऐं ॿिनि ख़िलाफ़ रमज़ान शुगर मिल रेफरेंस जी ॿुधणी। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज एहतसाब अदालत में पेश थियो। नैब शहबाज शरीफ की बरियत वारी दरख़्वास्त ते जवाब जमा कराईंदे संदसि बरियत वारी दरख़्वास्त रद्द करण की दरख़्वास्त करे छॾी।
कराची समेत सॼी सिंध में गैस स्टेशन्स बंद। CNG खे गैस की फराहमी 72 कलाकनि जे लाइ बंद कई वई। सुई सुधरन गैस कंपनी जो चवणु आहे त CNG स्टेशन्स सोमवार 14 मार्च सुबुह जो 8 वॻे ताईं बंद रहंदियूं। गैस जो प्रेशर घटि हुजण सबबि CNG सेक्टर खे गैस की फराहमी रोकी वई आहे। मुल्क में कोरोना के 24 कलाकनि दौरान 7 ॼणा हयातुनि विया वेठा। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 723 नवां केस साम्हूं आया। कोरोना जे फैलाव जी शरह 1.82 रही।